शमशेर खे सॾु करियो, शमशेर किथे आहे? महफ़िल खे मचाईंदो उन जो ई सुखुन शायद। अॼु मुंहिंजे अंगण मुंहिंजा महबूब अचनि शायद। वरियनि जे विछोड़े जा सभु सूर लहनि शायद। नाज़रीन, अॼोकी हीअ महफ़िल सिंध जे सरमोड़ ऐं सुरीले शाइर शमशेरुल हैदरीअ सां महफ़िल आहे। अॼोकी हीअ महफ़िल शमशेरुल हैदरी जे गीतनि, नज़मनि ऐं ग़ज़लनि जी शाम आहे। शमशेर जंहिंजे तारुफ़ जे लाइ इंतिहाई इख़्तिसार खां कमु वठिजे त पाण 20वीं सदीअ जे न्यो क्लासिक शाइरनि जे लड़ीअ जो अमुल मोती हो। 15 सेप्टेम्बर 1931 ते शमशेर साईं जी विलादत ज़िले बदीन जे हिक नंढे ॻोठड़े कढण में थी ऐं कढण जे ढकण हटण सां ॾात जी हीअ ख़ुशबू सॼे सिंध ते फैलिजी छाइजी वई। शमशेर सिंध जे दिलि मां असां खां जुदा थियो ऐं उहा तारीख़ हुई 10 अगस्त 2012। शमशेर जो ख़ुदि तारुफ़ आऊं छा करायां। हू पाण चवे थो, जहान इश्क जो सरदार आख़िरी आहियां, हुज़ूर हुस्न में हाज़िर वरी वरी आहियां, मलंग मस्त अलस्ती कलंदरी आहियां, अजीब आहियां हज़ारनि में हैदरी आहियां। शमशेर जो कद काट, अदबी मकाम, शेख अयाज़, नियाज़ हमायूनी, अब्दुल करीम गदाई, बर्दे सिंधी, हैदर बख्श जतोई, तनवीर अब्बासी, इमदाद हुसैनी। सितारनि जी झुरमुट में आऊं हुन जे लाइ कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमाल कयां। ज़ुबान सां कजे त इहा ई ॻाल्हि कजे त कीअं कजे। ही ज़ुल्म आहे असां सां अवां जी महफ़िल में अवां जी ॻाल्हि अवां सां कजे। अॼु असीं रुगो शमशेर ते ॻाल्हाईंदासीं, रुगो शमशेर जा गीत, ग़ज़ल ऐं नज़्म ॿुधंदासीं ऐं महफ़िल में, हिन ख़ूबसूरत महफ़िल में, हसीन महफ़िल में जेके हस्तियूं जिन मूंसे ॾिठा भाव, जिन ॾिठो पिरिन खे तनी संदी काए करे न सघां ॻाल्हि ॾी। शमशेर जूं ॻाल्हियूं करण वारा हुन जा हमअसर आहिनि, हुन जा हिक जेॾा आहिनि, हुन जा जूनियर हमअसर आहिनि, हुन जा मद्दा आहिनि जिन में असीं सभु पर ही हुननि जा हमअसर इश्क जी राहुनि मथे का। तू न हल तुंहिंजो सभा जहिड़ो हराम, तू न खिल जाने बहारा, तू न खिल हर तरफ़ आहे गुलनि जो क़त्लेआम। इन हसीन ऐं अज़ीम शाइर जो शाइर इमदाद हुसैनी। संदन भरसां छाकाणि त हवालो जदीद सिंधी शाइरी में हिकु बावकार शाइरा वारो बि आहे, पर हू पंहिंजो तारुफ़ कुझु ॿिए अंदाज़ सां कराए थी त झागे खंड समुंड सभु उकरी ईंदुसि आऊं, सजणी हां इमदाद जी सैर सदो मना। बेदिल मसरूर, बेदिल मसरूर जे लाइ निहायत इख़्तिसार सां मोहब्बत सां चवंदुसि त पाण शेख अयाज़, शमशेरुल हैदरी ऐं इमदाद हुसैनीअ जे शाइरीअ जो मिज़ाज शनास गायक ऐं मौसीकार आहे। हू जेकॾहिं शेख अयाज़ खे ॻाए त बाग़ी गायक, शमशेरुल हैदरी ऐं इमदाद हुसैनी खे ॻाए त उहो ई गायक, उहो ई मौसीकार, रोमांटिक मौसीकार, रोमांटिक गायक। बहसियत अफ़साना निगार, बहसियत नावल निगार, बहसियत पाकिस्तान टेलीविज़न जे प्रोड्यूसर जी हैसियत बेदिल बेदिल आहे। बेदिल रोहड़ीअ वारो आहे ऐं जेकॾहिं को ॿियो बेदिल आहे त पोइ उहो बेदिल आहे। मुख़्तियार तमामु नंढी ॼमार खां शमशेर सचल साईं जे हिकिड़े नंढे मेज़बान जी हैसियत में, नंढे दोस्त फ़ख्र हासिल आहे। शमशेर हुन जे मथे ते बि हथु रखियो आहे, हुन जी शाइरी खे पसंदि बि कयो आहे। उमास में सोझरो हुन जो शेरी मजमू आहे। सुभियाई सुरहाण किथे आ, वाह छॾिया गुल छाणे। ख़ूबसूरत गीत जो मुखड़ो आहे जेको मुख़्तियार जी क्रेडिट ते आहे। ताज जोयो मूंसे ॾिठा माउ जी जेकॾहिं ॿी अॻिते जी असीं तारुफ़ में हलंदासीं, सिंध जे लाइ मुसलसल जदोजहद, सिंध जे आदर्श सां लाऊं लही पंहिंजो पाण खे वक़्फ़ करण वारी हस्ती। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जा सेक्रेटरी आहिनि, उहा पंहिंजी जाइ ते, पर संदन ॿी बुनियादी हैसियत हिकु शाइर वारी, हिकिड़े मुहक़िक़ वारी। ॾात जे ॾेह में रात थियणी न आ,
गीत संगीत जी मात थियणी ना ही ताज जोयो है। संदन भरसा सैयद नूर रिज़वी साहब। सैयद नूर रिज़वी साहब शायर अहल बैत ऐं हवाला उहे सभु मुतबरिक ऐं नूर ऐं रोशनीअ सां भरियल जॾहिं मजलिस मुसालमा हुजनि या ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा शाइर नातिया महफ़िलूं, उन्हनि में सैयद नूर रिज़वी साहब बहसियत हमअसर शाइर जे उन्हनि महफ़िलुनि में नुमाया रहिया ऐं बारहा शमशेर हैदरी साहब खां दाद माणींदा रहिया। असांजी महफ़िल में हिन महफ़िल जो हुस्न वधी वियो सितार जो बेमिसल सितार नवाज़ उस्ताद रईस ख़ान। उस्ताद रईस ख़ान सां गॾु हिकिड़ो ॿियो हवालो बि आहे, नालो न वठिबो पर जेको कुझु चइबो उहो ॼण असांजे दिलि जो इज़हार, अंदर जो इज़हार। डेडिकेशन असांजे उस्ताद रईस ख़ान जे नाले। बरे सग़ीर वेझे माज़ीअ में सितारनि जे रोशनीअ खां वधीक उजरा जेके सितार नवाज़ पैदा कया, उन्हनि में उस्ताद रईस ख़ान जो नालो इंतहाई अहम नालो। शमशेर जी हिन महफ़िल में शमशेर जेको ख़ुदि सरापा सुर आहे, पंहिंजे हर्फ़ में, पंहिंजी शाइरीअ में, पंहिंजी गुफ़्तार में, पंहिंजी रफ़्तार में साॻियो ई अंदाज़ आहे। मेरे दिल के तार बजे बार बार हुआ तुमसे प्यार आजा। महफ़िल सुहिणी थी वई जो उस्ताद रईस ख़ान असां सां गॾु आहिनि। जा अॼु मौज आई मन ते शमशेर जो लहजो आहे गीत जो, जंहिंजे असीं अॻिते हली उन ते ॻाल्हाईंदासीं। अॼु मौज आई मन ते नग़मा चुरिया चपन ते, इहा ॻाल्हि आई कन ते वांगी भरिया वतन ते।